जी बिल्कुल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु थर इंस्टीट्यूट इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी NID यूनिवर्सिटी कैंपस जेको आहे उनजो इफ़्तिताह करण लाइ अॼु मिठी पहुची रहियो आहे ऐं मिठी वेझो ॻोठ मिठड़ियो भट्टी जेको आहे उते NID यूनिवर्सिटी जो कैंपस जेका आहे उनजी बिल्डिंग जेका आहे उनजो कमु जेको आहे उहो मुकमल कयो वियो आहे। उन खां पोइ उनजी इफ़्तिताही तकरीब जेका आहे उहा अॼु हिते रखियल आहे। इफ़्तिताही तकरीब में तव्हांखे ॿुधायां त 1500 खां वधीक माण्हुनि खे वेहण लाइ कुर्सियुनि जो जेको आहे बंदोबस्तु उहो कयो वियो आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त स्टेज जेको आहे उहो वॾे पैमाने जो स्टेज जेको आहे उहो गुल लॻाए उहो सिंगारियो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जेको टाइम ॿुधाए पियो वञे त 12:01 जे विच में जेका आहे उनजी आमद जेका आहे हिते मुतफ़िक़ आहे। वॾे बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, उनखां अलावा सिंध काबीना जा जेके मेंबर आहिनि सैयद नासिर हुसैन शाह, शर्जील नाम मेमण, उनखां अलावा मक़ामी चूंडियल नुमाइंदा जेके ख़ासि तौर ते थरपारकर में जेके मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि उनमें MNAs MPAs ऐं उनखां अलावा मख़सूस सीटनि ते चूंडियल जेके MPAs आहिनि उहे शिरकत कंदा ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले जे जेके ज़िले चेयरमैन या उनखां अलावा ज़िले काउंसिल जा जेके नुमाइंदा जेके आहिनि उहे, उनखां अलावा यूनिट काउंसिल जा चेयरमैन ऐं टाउन कमेटियुनि जा चेयरमैन जेके आहिनि उन्हनि खे बि दावत ॾेई हिते मदू कयो वियो आहे। उहे बि हिते शिरकत कंदा ऐं तव्हांखे ॿुधायां थी पिंडाल जेको आहे उहो सजायो वियो आहे ऐं पिंडाल में तव्हांखे ॿुधायां त 1500 खां वधीक माण्हुनि खे विहारण जी जेका आहे उहा एतमाम कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हीउ बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु हिते पहुचंदो ऐं NID यूनिवर्सिटी कैंपस जेका थरपारकर जो आहे उहा थर इंस्टीट्यूट यानी इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी जेका थर इंस्टीट्यूट आहे उनजो इफ़्तिताह जेको आहे उहो कंदो। जी।